जज़ाकल्ला ख़ैर। अॻियूं सवाल आहे जेको दादू खां मोहतरम जमील मुश्तबा साहब जिन पुछियो आहे। पाण पुछनि था त छा रमज़ान जे महीने में निमाज़ तरावी फ़र्ज़ु आहे या वाजिब? जेकॾहिं को माण्हू तरावी नथो पढ़े त छा गुनाहगार थींदो? हिकु ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त फ़र्ज़ु निमाज़ जेका सा 5 वक़्त ई आहे, 6 वक़्त कोन्हे। ऐं जुमूर उलमा जे नज़दीक फ़र्ज़ु ऐं वाजिब में को फ़र्क़ु कोन्हे। ठीकु आहे न, सवाइ हनफ़ी हज़रात ते जेके फ़र्ज़ु ऐं वाजिब में फ़र्क़ु कनि था, जुमूर उलमा जे नज़दीक फ़र्ज़ु ऐं वाजिब हिकु ई शइ आहे। तंहिंजे करे 5 निमाज़ूं फ़र्ज़ु आहिनि, 6 निमाज़ न आहे। तरावी जेका नमाज़ आहे उनजी फ़ज़ीलत आहे वॾी। अल्लाह जे नबी फ़रमायो, जंहिं माण्हू ईमान ऐं एहतिसाब जी हालत में क़याम कयो रमज़ान जो, उनजा अॻियां गुनाह माफ़ कया वञनि था। यकीनन वॾो सवाब जो अमल आहे, इन में को बि शक कोन्हे। ऐं उन ई सवाब खे जेको माण्हू छॾे थो, उहो ईअं चइजे त वॾे सवाब खां महरूम रहिजे थो। तंहिंजे करे हर मुस्लमान खे घुरिजे त कोशिशि करे इहा नमाज़ अदा करे, इन जो वॾो अजर आहे। अॻियां गुनाह उन माण्हू जा जेके बि सग़ीरा आहिनि सभु माफ़ कया वञनि था। पर जेकॾहिं को माण्हू इहा नमाज़ नथो अदा करे, सऊदी अरब जो जय्यद आलिम दीन शेख मोहम्मद बिन सालिह अल उसैमीन रहमतुल्लाह अलैह फ़तवा ॾिनी आहे त अहिड़ो माण्हू गुनाहगार कोन्हे, अगरचे हू वॾे सवाब खां महरूम रहिजे थो ज़रूरु। इन में को बि शक कोन्हे।